सुभान अल्लाह। सुभान अल्लाह। सुभान अल्लाह। अल्लाह खैर करे। अज वडे बाबे को मैच केड़ा हुसन नजर आए वो धरती। सुभान अल्लाह। सुभान अल्लाह। छा हुस्न जी तारीफ कजे। लगदा भी तो वडा बाबा आज प्रेम च नहीं मालूम नहीं तू खिसक तो थी वे न कम खराब उधर ते वञो कॾे पिया कुछ घड़ी तो हेॾे अचो। क्या खिए वडा बाबा उधर ते? बोलू तुम? हाँ वडा बाबा मैं तो सदा पुराना खादिम उधर ते। उफ मौलो हाय हाय तोखे छा ॿुधायां ख़्यालन छिके वञी अलाए काथे बीहारियो आहे। वडा बाबा शुक्र है जो तुसा होश जागी हुई न तो तुसा तो मेरे अज धाणे घट छोड़ो आ उधर ते। अरे मोलो कहिड़ा सूर ऐं कहिड़ियूं ॻाल्हियूं थो पुछे मोलो। वॾा बाबा इहो तो सूर में स वञा हा पर तुसा मोहबती माण्हू है क़यामत ताईं इहो दाग कोन लह विया उधर ते। बस मोलू बस हाणे खणी केर न कर। हल तो ज़मीन ते चक्कर हणी अचूं जल्दी आ। पक वॾा बाबा अज होश च नहीं इमले को जमीन दा टाइम ही कोनी मेरे को कहते हलूं जमीन ते। लगदा पे अज का गड़बड़े उधर ते। ओ जमाल खीचे में बीठा आहियूं कयूं त यार वॾी ग़लती था वरी रजे कने का माई आई त दिल ते बेइज्जती कई हली वेंदी। का घरी घरों निकरी आया आहियूं वक्त गुजारण लाइ वञूं भी त आखिर काॾे वञूं भाऊ। होटल भी त तूं बंद करे छॾियो। बाबा हिते बीठो आहे घर में वेहण कोन थो अचे। अकेलो माण्हू घर वेही वेही भी आखिर बेज़ार सो थी वञे। बाबू ताईं त कंहिंसां लाऊं लहराए छॾाए ॿ ॼणा हूंदो दिल विंदरे नहीं पई। अरे हाणे टर मुंहिंजी नज़र न आॾो जेतिरी देर न हिते बीठो हूंदे रुगो दाफ़ पियो कंदे। गुलाम कादर मूं को ग़लति चयो? न तूं त सोरा ना सही आहीं। हाणे हलो घर। बाबा दिल में त ख़ुशि आहीं पर अख जी पकाई छॾे कोन थो। भाऊ जमाल अॼु जी औलाद खे अलाह साञाई ॾे बाक़ी ॻाल्हि ॾाढी गहरी। रस वॾे जो ख़ैर थी। रस बाबा जो ख़ैर। खुश हूंदो बाबा खुश हूंदो। गुलाम कादिर इथां क्या पिया करनी आ त जमीन ते चक्कर रे वण हलूं उधर ते। न तहां थी अचो हुन हल पकाई को छोड़ दिल च खुश आई। छो मोलू सभिनी खे गॾायूं हलंदे छा? वॾा बाबा लगदा पे अज प्रेम क्यों नहीं वे या तुसा अज गॾ होसूं असां तो कुछ बचा थीसी उधर ते। मोलू छा मक़सद आहे तुंहिंजो? रैस जो खैर बाबला भाई खरा काॾे निकिरी पई आं? रैस तो दर पई अचां पर तहां वरी ॿाहिर था वञो। हुकुम क्यों माई खरा हुकुम क्यों? रैस खैरा जे सिर ॾे खैर हुजे हिते रस्ते में भी केड़ा हवाल ॾियां? अहिड़ी ॻाल्हि हुजे त मां वापसि हलां। ॻाल्हि त अहिड़ी कान्हे का बाबला पर हे बाबा गुलाम कादर तू ऐं जमाल थोरो साइड ते हलो। जी सरकार। गुलाम कादिर परे न वञी तू मैं जमीन ते हलसूं। हाँ खैरा जे सिर ॾे खैर हुजे बाबला। पोड़े जे मोए खां पोइ घर हलाइणो ॾाढो ॾुखियो थी पियो आहे। अलाह तव्हांखे नवाज़ियो आहे रब वधायो अथव। जे रैस मूंखे को मणो अधु कणक जो ॾेई विझंदव न
त असांजो गुज़ारो सुठो थी पवंदो। खोड़ माई खैरा खोड़ खोड़ बोलू बाबा सवाणे माई खैरा जे घर ब बोरियो अन जो पुजाए छ लख लायक रैस लख लायक रब अॾींदी। तू यकीन नथो करे इते इते 1000 कढ तो उन मां तोखे 2000 करे ॾेखारियां बुख ते। हल्लू दे हिक साथ में 2000। हाँ बाबा हर शे मां तोखे डबल करे ॾेखारियां बुख ते। हल से डबल जे तो के यकीन आए ना तो चो उस्ताद कारे के केड़ी शे तो के डबल करे जे यम यम करे। हां यो तजुर्बो कदे ता दिसो बता बता केड़ी शे डबल क्या अथे कोई दिखी से में 100 2 3 डबल करे ॾेखारे ना याद है नहीं तो फिलहाल पे को नहीं 100 मिनट उधर ये सिर डबल कर दिखा दिया सफा को बेवकूफ आई। अरे ये सिर किया डबल थी यम यम करे पैसा हुजनी उहे डबल थींदा सिरियूं डबल न थींदियूं बेवकूफा। सिर डबल न थी मां बेवकूफ मां ता खबर त आहे मां केदा मां वडो खूनी माज़ू आ मां जेल में भी थी आयो आ। हां मुके जेल जी परवाह ना आहे माज़ जो पक्को थी वा हिते जो हिते मुके सिर डबल करे दिखा दो न त ये सिर ताने मथे मेरी ताने मथो डबल करे छदी दो मथो वर किया डबल थींदो। अबे जदे ये सिर लगन न त मथो बद थी यानी कि मथो डबल। हां बे सिर के कदी तो डबल या हां कदाई में जालो फांसी वे आसे बेवकूफ मां अदे आने गंदो थाव को नथी कदी कदी बेवकूफ में तो चाहि तो काम वित। हेलो उस्ताद ये किया विंदो अरे यार अबे हेदे जल्दी जल्दी ये सिर डबल कर दिखा दो कहां अल्लाह बचाए उसको बचाए बोले काम दी तो खान के बेवकूफ था थायो इते सीधा से पियो। उस्ताद हिन मा जान छड़ा हाने यार सिर डबल करे देस न तई घर तई पोया हलंदो यम यम करे गज तई था कपस तई पीछो कंदो मां जे सिर डबल न कयो न कपस में दस्ती बमो चलाइंदो मां वरी लाश बात अची नो कुत्ता खाइनो कुत्ता कौन छदींदे हेडे कर सिर त डबल करे जाए बुख ते हेडे कर रुमाल हाने थी वही ये हथी की अंतर मंतर काल कलंदर सिर के डबल कर अंतर मंतर काल कलंदर सिर के डबल कर। हाँ अचे ही वठ खोलना रिन के घर वने रख सजी रात पई हुजे पर केसा गाल न कजाए बुख ते। वाह देवा घर दे एडी सारी सिर कर दो ना केसा गाल न कया पुछंद छा तवान कुछ भी चो जो केखे बुधाई तो जादू जो असर खत्म और सिर डबल न थींदई पो असा जो कम न थई बुख ते। भला यो बुधायो इन ते जादू असर केनी मल कंदो हिन ते जादू रात जो केड़े भी टाइम ते असर कंदो घर खणी वनी रखे किथे पासे ते सुबह जो थदे तो सिर डबल हुंदी। अरे चरिया जी जादू असर कयो न तो ये बई सिरू सोनियो थी सगन यम यम करे। हल्लू रे सोनू सिरू सोनियो भी थी सकन तू या तो बदो जे सोनू सिरू ए बाई तू न त मां ताके डादो भत ददू खाराई दो पर खबरदार केखे भी खबर न पवंदी ई सब सच्ची ना है कदी जो त न जो असर खत्म थी इंदो। हल्लू रे बचाया जेकरे बई सोनू सिरू थी वने डबल थी वने बल का पक्का वो मां अमीर थी दस तो कम कुत्त थी इंदो। अल्लाह करे न जादू असर करे। उस्ताद ये सुबह ये सिरू डबल न थियो न तो अर्जी भी दासी यम यम करे। घबराए न चौंदा से तो ये सिरू ते खोले ॾिठियूं जादू जो असर खत्म थी वियो बुख ते।
असांजो ॾोह कहिड़ो आहे? ॾोह तव्हांजो न पर मूसा ख़ान जो आहे, मूसा ख़ान जो। ऐं मां मूसा ख़ान जी ज़मीन खे आबाद थियण कोन ॾींदुसि। ऐं असां कसम खणी छॾियो आहे त मूसा ख़ान जी का बि ज़मीन आबाद थियण कोन ॾींदासीं। तव्हांजो ख़ैरु इन में आहे त हितां निकिरी वञो। हाणे ॾिसां त मुजीब केतिरो तो गिदड़ वारी गुर में अंदरि लिके नेठ मैदान ते शींहं जे साम्हूं अचणो पवंदो। हिननि भागे खे वरी कहिड़े नांग खाधो? नांग कोन खाधो आहे बाबा न, इहो रुस्तम पोइ बाहि ॿारनि ॾींदी सभा। वञा त काॾे वञा? इन रुस्तम जो इलाज करणो पवंदो। मुजीब जेसीं ताईं आम्हूं साम्हूं न थींदासीं इहो कोन मुड़ंदो। हा मुजीब, मुंहिंजी सलाह वठो त अॼु हिक ॿिए जो पाणी तांगे ॾिसूं। रुस्तम जो पाणी तांगियल आहे, उन सां कीअं ई कहिड़े वक़्तु साम्हूं अचिणो पवंदो उन लाइ तव्हांखे इंतज़ारु करणो पवंदो। जे अहिड़ी ॻाल्हि आहे त पुलिस खे घुराए उन जे सहारे था विढ़ूं। हिकु तरफ़ पुलिस ऐं ॿिए तरफ़ असां। करणो त ईअं ई पवंदो, पर उन खां पहिरियां कमाल ख़ान खे चऊं त सिकंदर खे चई छॾे। ईअं न थिए त सिकंदर अचे रुस्तम लाइ ऐं शिकार मुंहिंजो कयूं हलियो वञे, छो त उनखे इतमाद में वठिणो पवंदो, पोइ इहा रांदि कंदासीं। कानून संगत का मोकलाए हलण जी तैयारी कर। किथे हलणो आहे? पके रोड ते। ॿुध, कम पको थियल आहे? हा कानून कम पको थियल आहे, का बि गदारी न थींदी। अकबर, ये मुझे अमानत है, इनके संभाले रखिजे। जॾहिं न ॿाहिरि आयुसि त मूंखे इन शइ जी ज़रूरत पइजी सघे थी। न खानू, ॿाहिरि अचण खां पोइ तोखे इन शइ जी ज़रूरत न पवंदी। बेवकूफ़ आहीं मुस्तफ़ा, जवान ऐं भाड़े खे परखण जे लाइ इन जी ज़रूरत ज़रूर पवंदी आहे। ॿुधी, हथ ॾियण वक़्तु पुलिस अॻियां छा पेश कंदे? अकबर जो रिपीटर खणी था हलूं। हथियार जमा करणु लाज़मी आहे छा? हेॾो सारो खानू खर्दमा जेको मुल्क खे वते थो टांडा ॾींदो, छा उहो हथे खाली घुमंदो हूंदो छा? कुझु त पुलिस जे अॻियां पेश करणो ई पवंदो न। ईअं खानू जल्दी कर, संगत खां मोकिलाए वठ, निकिरण जी शयूं सिकंदर इंतज़ारु कंदो हूंदो। अकबर, दुआ कजो त हिन कारीगर खां थी जेल हवाले थियूं, पोइ का बि परवाह न आहे। कानून अॼु त वञे पियो, पर उहो ॾींहुं परे न आहे, जल्द मिलंदासीं। दिलबर, तुझी सांस ॾियण जी महिरबानी। इहे तुंहिंजा थोरा त ज़िंदगी यादि रहंदा। कानून वञेगा तो पर होशियारी बारी रखे। हेलो हलो यार हैदर ठीक है सिकंदर खान,
तोखे तुंहिंजी अमानत मिली वेंदी पूरा 10 लाख रुपया पर मुंहिंजो कमु ज़रूरु थियणु घुरिजे। खानू खरदमाग एडो वडो नालो हथियार हेतरो हाणे बाना वजन तोरे सकजे तो अद करी हणे